अस्सलाम वालेकुम। छा अवां खे ख़बर आहे त अंग्रेज़नि जे सिंध ते कब्ज़े करण खां अॻु फ़ारसी ॿोली सिंध में सरकारी ॿोली हुई। केतिरा ई शाइर लेखक तालीमदान इन ॿोलीअ जो इस्तेमालु कंदा हुआ, पर इहा ॿोली सिंध में कीअं दाख़िल थी ऐं कॾहिं दाख़िल थी ऐं आख़िर अंग्रेज़नि सिंध में इन ॿोलीअ ते छा लाइ पाबंदी लॻाई। ॿुध धर्म जो बादशाह अशोक 313 क़बल मसीह में सिंध जे कब्ज़े हेठि आयो ऐं संदसि दौरे हुकूमत में सिंध ॿुध धर्म जो गढ़ बणिजी वई। सिंध जो पहिरीं ज़िक्र महाभारत में मिले थो, जिते सिंध जे आर्यनि राजा जेथर्द कृष्ण सां जंग कई। सिंध ते अरबनि जी फतेह में सिंध में सरकारी ॿोली फ़ारसी हुई। फ़ारसीअ में उन्हनि माण्हुनि जी मुसलसल हुक्मरानी सिंध में अवस्था यानी पुराणे फ़ारसी ॿोली जो असरु क़बूलु कयो। 1524 ईस्वी में फ़ारसी ऐं सिंधी अदब जी तरक़ी 11वीं सदीअ जी शुरूआति में सुमरनि जे उरूज खां पोइ थी। शाह बेग ऐं शाह हसन अरगूननि जे सिंध ते हमला ऐं फतेह जिन सिंधी ॻोठनि ऐं शहरनि खे वीरान कयो, फुरलुट कई ऐं माण्हुनि जो क़त्ल आम कयो। समन ऐं सुमरनि जे दौर में 500 सालनि खां बि वधीक अरसे में तरक़ी कंदड़ फ़ारसी ऐं सिंधी अदब मुकमिल तौरु तबाह थी वियो। चचनामे जे फ़ारसी तारीख़ ऐं हज़ारे शाइरनि जे चंद सिंधी नज़मनि खां सवाइ सिंध जी राजधानी ठटे में जेको बि बचियल अदब महफ़ूज़ हो, पोर्चुगीज़नि ठटे शहर खे साड़े छॾियो, सिंध जा किताब नास करे छॾिया। शाह हसन जे वफ़ात खां पोइ तरखाननि ऐं बखर जे अॻूणे गवर्नर विच में झेड़ो शुरू थियो। 1600 या 1700 ईस्वी सिंध जे गुम थियल आज़ादी हासिल करण लाइ जदोजहद जो दौर हो। वतन दोस्ती धारियनि जे राज ख़िलाफ़ 200 सालनि जी जदोजहद जो नतीजो आहे। उन करे शाह अब्दुल लतीफ़ भिटिया जी शाइरीअ में मज़बूत वतन दोस्तीअ जा अंसर मौजूदु आहिनि। 1699 ईस्वी अंग्रेज़ सौदागर एलेक्जेंडर हैमिल्टन ठटे में 400 कॉलेजनि जो ज़िक्र कयो। फ़ारसी जा आलम अॻिते वधंदा रहिया। 1701 ईस्वी खां 1843 ईस्वी ताईं फ़ारसी आज़ाद माहौल में तरक़ी कई। आलमनि खे का बि तकलीफ़ न ॾिनी वई ऐं फ़ारसी सरकारी ॿोलीअ तौरु ॼाणी वई। 1740 ईस्वी में ईरानी नादिर शाह सिंध खे फ़ारस सल्तनत सां मिलाए सिंध ते का कई। नादिर शाह सिंध जे ख़ज़ाने मां समूरो सोन ऐं ज़ेवर खणी वियो ऐं उन सां गॾु सिंध जे मुकमिल लाइब्रेरी जेका पोइ तबाह थी वई। 1843 ईस्वी खां 1849 ईस्वी ताईं सिंध ऐं पंजाब जे अंग्रेज़नि जी फतेह खां पोइ सॼी ॾखिण एशिया में फ़ारसीअ खे सरकारी ॿोलीअ तौरु हटायो वियो ऐं अंग्रेज़ीअ खे सरकारी ॿोली मुक़ररु कयो वियो। मशरक़ी तालीम में दिलचस्पी बरक़रार रखण लाइ अंग्रेज़नि फ़ारसीअ खे मैट्रिक ताईं तालीमी निसाब जी ॿिए परॾेही ॿोलीअ तौरु मुतारिफ़ करायो। सिंध में 95% शागिर्द हिंदू तौरु मुस्लमान मैट्रिक ताईं फ़ारसी पढ़ंदा हुआ। 1853 ईस्वी खां 1940 ईस्वी ताईं हिंदू ऐं मुस्लमान सिंधियुनि सिंधी अदब खे जनमु ॾिनो, जंहिंमें फ़ारसी लफ़्ज़ आज़ादीअ सां इस्तेमालु कया विया। सिंध में फ़ारसी ज़िंदा हुई, उन में एप्लीकेशन्स ऐं इफ़ादियत हुई जंहिंसां सिंधी ॿोली सिंध जी तारीख़ ऐं सक़ाफ़त जी तरक़ीअ में मदद मिले थी। उन में क़दीम आसारनि जो वॾो तादादु मौजूदु आहे, जिन में सिंध जी हज़ारनि सालनि जी तारीख़, जाग्राफ़ियाई आसार क़दीमा ऐं समाजी हालत ते बहस कयो वियो आहे। सिंधी हिंदुनि तोड़े मुस्लमाननि ॿिन्ही वटि सूफ़ियाना अदब हो। सभ खां वधीक उन में वॾो तबई ऐं नज़रियाती अदब हो। असांखे पंहिंजे सक़ाफ़ती विरसे ऐं तारीख़ जे मुताले लाइ हिकु इंस्टीट्यूट ठाहिणो पवंदो। हीउ इदारो हर क़िस्म जा फ़ारसी नुस्ख़ा गॾु करे उन जो मुतालो, तज़ियो, शाया ऐं तर्जुमो करे। सिर्फ़ु उन तरीक़े सां असां पंहिंजे माज़ीअ खे सम्झण लाइ फ़ारसी ॿोली उन जी अफ़ादियत ऐं विरसे खे ज़िंदा रखी सघूं था। सुमरनि 1011 ईस्वी खां 1351 ईस्वी ताईं हुक्मरानी कई। उन्हनि जी हुकूमत जी इब्तिदा ताईं मुस्लमान शायदि सिंधी कम्यूनिटीअ जो वॾो हिसो हुआ, पर उहे शायदि सिंध जे मजमूई माण्हू ॻणप जी घणाई न हुआ। इस्माइली मुबलिगनि जी वरतल कोशिशनि जो ई नतीजो हो जो हिंदुनि ऐं ॿोधियुनि जी वॾी ॻणप इस्लाम क़बूलु कयो। जीअं शायदि ई ॿुधाए थी त शायदि उन तब्दीलीअ जे करे ई हो। इस्माइली मुबलिगनि जी शाइरी या गनान में थोरा के अरबी लफ़्ज़ आहिनि जेके उन ॿोलीअ जी थोरड़ी असर खे ज़ाहिर कनि था। समा दौर जी शाइरी लाइ बि उहा ॻाल्हि चवण ई दुरुस्त आहे। इंस्क्रिप्शन्स लिखण लाइ सिंधी ॿोली देवानगिरी लिपीअ में लिखी वेंदी हुई ऐं घणो इम्कानु आहे त सरकारी वाहिपे लाइ पिणु ईअं ई कयो वेंदो हो, छो त सुमरा दौर जे घणे मुदे दौरान सिंध ते दिल्ली सल्तनत जो असर या कब्ज़े नाले मात्र हो। समन सरकारी ॿोलीअ तौरु फ़ारसी इख़्तियार कई। जीअं संदर लिखतियूं ॾेखारीनि थियूं, उन्हनि पंहिंजनि नोश्तनि में अरबी पिणु कमु आंदी। फ़ारसीअ में कमुकार हलाइणु हिकु घुरिज हुई, छो त उन दौर ताईं फ़ारसी न रुॻो फ़ारस, पर्शिया, ईरान, पर विच एशिया, अफ़गानिस्तान ऐं उपखंड जे वॾे हिसे में सरकारी ॿोलीअ तौरु पाण खे क़ाइमु करे वरितो हो। पोइ बि उन जो सिंधीअ ते असरु थोरो, छो त समा दौर जे तॻी आयल शाइरी अरबी ऐं फ़ारसी जा थोरा के लफ़्ज़ ॾेखारे थी। उन्हनि में सिंधीअ जे मरव जे लफ़्ज़नि मां क्योंकि आम ॻाल्हि ॿोल में कमु नथा अचनि। अरबी ऐं फ़ारसी जे असर जी हद 711 ईस्वी खां 1600 ईस्वी ताईं हुई।
जेकॾहिं सिंधी शाइरीअ मां ॻोल्हिजे त नाली मातर आहे। शाइर दरबार सां वास्तो रखंदा हुआ। 711 खां 1011 ईस्वी ऐं 1351 खां 1600 ईस्वी ताईं वाइपे हेठि हुयूं, पर घणो इम्कान आहे त उहे ॿोलियूं अवाम या अवामी सतह ताईं न पहुतियूं ऐं इस्माइली मुबलिगनि पिणु सिंधीअ ते अरबी ऐं फारसीअ जो असरु पोइ देरि सां 18 ऐं 19 सदीअ में वञी ज़ाहिर थियो। अरगूननि, तरखाननि ऐं मुग़लनि 175 वरे हुक्मरानी कई। उन्हनि जे कब्ज़े हेठि सिंध में फारसीअ जो वाइपो वधियो। जीअं त उन दौर जूं केतिरियूं ई लिखणियूं तॻे आयूं आहिनि, उन करे हिन ॿोलीअ जे सरकारी साहित्य हलकनि में सिंधीअ ते अरबी ऐं फारसीअ जो असरु मौजूदु हो, पर उहो अवामी पॉपुलर सिंधी शाइरीअ ते नुमाया न हो, जंहिं अञा सूदो देसी इस्तिलाह लाॻीतो कमु पिया आंदा। उनजो वॾो सबबु सिंध पारां हुक्मराननि ऐं गवर्नर ख़िलाफ़ ख़ासि तरह मुआशी बुनियादनि ते थियल जदोजहद आहे। कलोड़नि ऐं टालपुरनि जे हुक्मरान हेठि फारसी सरकारी ॿोली हुई। सिंधीअ हिन दौर में अरबी ऐं फारसीअ जा लफ़्ज़ वॾी ॻणप में जज़ब कया। सबबु इहो त दरबारी ऐं सरकारी माण्हू मुक़ामी हुआ ऐं उहे ई हुआ जिन सुलझियल शाइरी कई ऐं ॿियूं लिखणियूं लिखियूं। उसरियल सुफ़ियाना शाइरीअ जो दौर पिणु इहो ई हो। उन्हनि शाइरनि सिंधीअ सां गॾु अरबी ऐं फारसी लफ़्ज़ बि कमु आंदा, छो त उहे मज़हबी कटणपण जे ख़िलाफ़ सख़्तु एहतिजाज कंदड़ हुआ। अरगून, तरखान, मुग़ल दौर जा सिंधी सूफ़ी शाइर बहरहाल सिंधी लिखणनि में अरबी ऐं फारसी लफ़्ज़ कमु आणण जे सिलसिले चङा महदूद रहंदड़ हुआ। जीअं त उन्हनि जा ॿुधंदड़ सभु न त बि घणा आम माण्हू हुआ, तंहिं करे उहे को बि परॾेही लफ़्ज़ तॾहिं कमु आणींदा हुआ जॾहिं उन खां लवाए न सघनि। बरतानवी दौर हलंदे सिंधीअ खे सरकारी ॿोलीअ तौरु राज कयो वियो। सरकारी ऐं साहित्य वाइपे लाइ लफ़्ज़नि जी वॾे अंग जी घुर्ज हुई। फारसी जा जेके लफ़्ज़ अॻु ई इंतिज़ामी लिखपढ़ में ईंदड़ हुआ, उन्हनि खे बरक़रार रखियो वियो। सभिनी लेखकनि साहित्य लिखण लाइ सादा, सवला फारसी, अरबी ऐं संस्कृती लफ़्ज़ कमु पिया आंदा। हिंदू लेखकनि पिणु अरबी ऐं फारसी लफ़्ज़ एतिरी ई आज़ादी सां कमु पिया आंदा जेतिरी आज़ादी सां मुस्लमान लेखकनि कमु आंदा पे। सिंध में अरबी ऐं फारसी लफ़्ज़नि जो वॾी ॻणप में वाइपो 18 खां 20 सदीअ में थियो, न कि 8 खां 17 सदीअ ताईं, जीअं अॼु ताईं आम तरह सम्झो वेंदो आहे। त उमेद आहे त हिनजो हीउ वीडियो अवां सभु ॼणनि खे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। अगरि किथे वीडियो में ग़लती थी वई हुजे त उन जे लाइ मुआज़रत। ऐं अगरि अव्हांखे का ॻाल्हि सम्झ में नथी अचे त कमेंट में ज़रूरु ॿुधायो, ऐं कहिड़े टॉपिक ते वीडियो ठाहियूं त उन जे बारे में बि ज़रूरु ॿुधायो, ऐं वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो ऐं चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो। त मिलंदासीं अहिड़ी दिलचस्प हिस्ट्रिकल वीडियो में। तेसिताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।